नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त की सीता रोड मां ख़बर ॾींदा तो सिंधी अदबी संगत शाख सीता रोड के हफ़्तेवार दस्तवीरी गॾिजाणी साथ सीता रोड के बानीकार मेंबर साईं कमर बान की सदारत हेठ थी गुज़री। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाए रहियो सीता रोड में अवामी न्यूज़ रिपोर्टर वहीद अली अब्बासी पंहिंजी हिन रिपोर्ट में। सीता रोड में सिंधी अदबी संगत शाख सीता रोड की हफ़्तेवारी दस्तूरी गॾिजाणी सास सीता रोड के बानीकार मेंबर साईं कमर भान की सदारत हेठ थी गुज़री, जैंजी कार्रवाई शाख के सेक्रेटरी सलमान सुमरो हलाई। गॾिजाणी में सलमान सुमरो, साईं कमर भान, मोहर सीताई, इनाम मुन्नड़, आसिफ सीताई, मंजूर आकाश, नवीद सखीरानी, मशहूर मेमुन, अनवर सीताई, आबिद अलियास शिरकत करे पंहिंजूं निकोर तकलीफ़ूं इस्लाह लाइ पेश कयूं, जंहिं शरीक दोस्त खूब राया ॾिना। गॾिजाणी जे आख़िर में सदारती ख़िताब कंदे कमरबान चयो त शाइर अदीब क़ौमुनि खे आईंदे जो फ़िक्री दग ॾेखारींदा आहिनि। हिन चयो त मौला हुसैन हक़ ख़ातिर बातिन सां वेड़ विढ़ी हमेशह लाइ हक़ खे फ़ातिह बणाए छॾियो। अहिड़ा केतिरा ई मुनफ़ी ऐं मुस्बत किरदार अॼु बि आहिनि, जिन खे चिटो करण सां गॾु क़ौम खे अॼु जी हालतुनि मां कढण जो सोलो दग ॾियणु असां शाइरनि ऐं अदीबनि जो कमु आहे। पर दौर जदीद जे हर यज़ीद सां मुआइदो अटकाए मज़लूम ऐं मिसकीननि सिंध वासियुनि साथारी पिणु थियणो पवंदो। सलेमान सुमरो, सेक्रेटरी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।